गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सकरण में थैलेसमिया की बीमारी का बचाव और उन की रोकथाम बाबत आगाही सेमिनार प्रिंसिपल प्रोफेसर मैडम ख़ालिदा परवीन चन्नड़ की मेज़बानी हेठ मुनक़द किया वियो, जैसे थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी के सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चन्ना और थैलेसमिया फाइटर दानिश तुनियो थैलेसमिया की बाबत ॻाल्हाईंदे चयो त थैलेसमिया हिकु मूज़ी ऐं मुर्सी बीमारी आहे जंहिंखां बचाव जो वाहिद हल शादीअ खां अॻु घोट ऐं कुंवार जी थैलेसमिया जी टेस्ट कराइणु आहे। हिननि चयो त निजी अस्पताल में इहा टेस्ट महांगी रक़म एवज़ कई वञे थी, पर असां थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह में मुफ़्त करे रहिया आहियूं। इन करे अवां नियाणियुनि खे अपील कंदासीं त हू पंहिंजनि माइटनि ऐं बिरादरीअ ताईं इहो पैगाम ज़रूरु पहुचाइनि त हू निकाह खां अॻु थैलेसमिया जी टेस्ट ज़रूरु कराइनि। इन खां अॻु प्रोफेसर प्रिंसिपल ख़ालिदा परवीन चन्नड़ आयल महिमाननि खे आजाणू पेश करे खेनि लुंगियुनि ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा लाखो, असिस्टेंट प्रोफेसर मैडम फरज़ाना चन्ना, असिस्टेंट प्रोफेसर मैडम मारवी चांडियो, असिस्टेंट प्रोफेसर मैडम फरह दीबा कादरी, रिटायर्ड प्रोफेसर नूरुल हसन आगा राशिद, गुलाम नबी मल्ला ऐं काज़ी जावेद सनाई पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त कॉलेज जे सुप्रींटेंडेंट मुश्ताक अहमद मुग़ल ऐं असिस्टेंट फ़तह मोहम्मद सियाल आयल महिमाननि जो आदर भाव कयो। आख़िर में डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल जे ॾिनल लेक्चर मां शागिर्दनि खां सुवाल पुछिया विया, जेके दुरुस्त जवाब ॾियण ते खेनि कैश प्राइज़ ॾिना विया।